हू पंहिंजी मर्ज़ी सां न आहे। इहो अब्दुल्ला जी का स्टेटमेंट न आहे त मां विक्रम जे रूम ते छो वियो आहियां, हुते यरगमाल थियो वेठो आहे ऐं पॉसिबल आहे त हू यरगमाल आहे ऐं हुनखे ताले जे अंदरि लॉक कयूं वेठा आहिनि। ॿी तव्हांखे वॾी ॻाल्हि मां ॿुधायां त जॾहिं पुलिस हिन वक़्तु जेका मां पुलिस सां जेका इंफॉर्मेशन वरिती आहे, एस एच ओ साहिब वटि या जेको आहे एस पी साहिब वटि जेका हुनजी मोबाइल आहे, हुन खां पुछोसीं मोबाइल जेका तव्हांखे अब्दुल्ला जी मिली आहे उनखे पासवर्ड लॻल आहे या अनलॉक आहे, त हुननि चयोसीं अनलॉक आहे। असांखे ॾेखारी वई उहा हिन महिल ताईं अनलॉक आहे। अॼुकल्ह कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त कहिड़ी बि एंड्रॉइड सेट हर माण्हू हुनखे ॿियो कुझु न बि पेट्रोल लॉक ज़रूरु थो हणे। माण्हू त अहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू त स्ट्रांग लॉक हणंदा आहिनि, पर पेट्रोल लॉक त इहा अनलॉक मोबाइल हुनजे रूम मां छो मिली आहे, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। इन खां अॻिते काफ़ी सारियूं अञा शायदियूं असां बि इकठियूं कयूं था। अॼु तक़रीबन 7 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मां वॾी इंतिहाई मजबूर थी करे इन एफ.आई.आर. खे क़बूल कयो आहे। बाबा ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां इहो वाइदो कयो था त इन्वेस्टिगेशन खां पोइ नामालूम एफ.आई.आर. असांखे मजबूर करे, मतिलबु इहो आहे त या त एफ.आई.आर. इहा कयो या त कंदासीं न। नामालूम इहो त माना असां चयो था नॉमिनेट कयो, हू चवनि था त कंदासीं कोन। जेकॾहिं कंदासीं न, एतिरा ॾींहं गुज़रंदा वञनि था, सुभाणे जुडिशरी जो मसइलो आहे, कानून जो मसइलो आहे।